सिंध हाई कोर्ट तरफा कारूंजर जबल के क़ौमी विरसे में शामिल करण वारे ॾिनल फ़ैसिले खे निगरान सरकार तरफा सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण वारे अमल खे थरवासिन अदालती तौहीन करार ॾींदे केस भरपूर नमूने सुप्रीम कोर्ट में विढ़ण जो ऐलान करे छॾियो आहे। उन्हीअ सिलसिले में पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी चयो आहे त निगरान हुकूमत खे क़ौमी असासनि खे विकिरो करण या उन्हनि सां हथ चुरांद करण जो को बि हक़ नथो पहुचे। हिन कठपुतली हुकूमत तरफा हाई कोर्ट तरफा कारूंजर के क़ौमी असासो करार ॾियण जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जी कम्युनिस्ट पार्टी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी। जमायत इस्लामी थरपारकर ज़िले जे नायब अमीर ऐं वकील सुभान समेटो चयो आहे त पाकिस्तान जे कानून मुताबिक़ निगरान हुकूमत सिर्फ़ हलंदड़ इदारनि ऐं प्रोजेक्टनि जी निगरानी करे सघे थी। वकील शंकर मेघवार चयो आहे त निगरान सरकार भले पंहिंजी ज़ोर आज़माई करे पर असां सुप्रीम कोर्ट ताईं कारूंजर जो केस भरपूर नमूने विढ़ंदासीं। थरबार जे सदर वकील ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो चयो आहे त कारूंजर जो केस हर फोरम ते विढ़ियो आहे ऐं अॻिते बि जिदोजहद जारी रखबी। वकील मुनवर सागर चयो त असां निगरान हुकूमत जे अहिड़े अमल खे नाकाम बणाइण जी कोशिश कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे ज़िले सदर वकील शाहनवाज़ हिंगोर जो चयो त निगरान हुकूमत इलेक्शन खे सिंध जा वसीला नीलाम करण जो को अख़्तियार नाहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।